हैदराबाद के इलाके भिटाई टाउन के रवासिन पीपल्स पार्टी की आला क़यादत का बल्दियाती चूंडुनि में चेयरमैनशिप या वाइस चेयरमैनशिप ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। नव न्यूज़ की ख़ास रिपोर्ट मूजिब भिटाई टाउन वेलफेयर एसोसिएशन तरफा बल्दियाती इलेक्शन के हवाले से अहम गॾिजाणी एसोसिएशन के सदर इरफान जोयो, जनरल सेक्रेटरी जाम हमाद उन्नड़ और ख़जानची यासिर मंगी की अगवानी में थी। गॾिजाणी बल्दियाती चूंडुनि में यूसी चेयरमैनशिप के उम्मीदवार यासिर मंगी की राइशगाह ते थी, जंहिंमें इलाइक़े के मोअज़्ज़िज़नि, पीपल्स पार्टी के वर्करनि और इलाइक़े वासिन वॾे अंग में शिरकत कई। गॾिजाणी में इत्तफ़ाक़ राय से पीपल्स पार्टी आला क़यादत का मुतालबो किया वियो त इलाइक़े जा मसला बेहतर नमूने हल करण लाइ बल्दियाती इलेक्शन में चेयरमैनशिप या वाइस चेयरमैनशिप ॾिनी वञे, जंहिंसां हू मुकम्मल तौर ते साकार कंदा। उन मौक़े ते गॾिजाणी में शरीक समूरनि माण्हुनि यूनियन के उहिदेदारनि खे बिजली जो फीडर मटाइण ते मुबारकूं ॾिनियूं। गॾिजाणी खे ख़िताब कंदे एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी जाम हमाद उन्नड़ चयो त बल्दियाती इलेक्शन के मामले ते भिटाई टाउन जो हर फ़र्द यूनियन सां संदनि फ़ैसलनि ते गॾु बीठल आहे। अहिड़ियूं गॾिजाणियूं थींदियूं रहंदियूं। उन मौक़े ते यूनियन के अॻवाननि ऐं इलाइक़े वासिन महबूब न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त हिते जेके मौज़ूद माण्हू आहिनि उन्हनि खां हिकिड़ी मुतफ़िक़ा राय वठण जे लाइ हिकिड़ी मीटिंग असां अरेंज कई आहे, जंहिंमें असांजो मौक़िफ़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई आहे त ही जेको बि असांजी यूसी आहे 157, इन में 50% वोट भिटाई टाउन जो आहे। त उन जे हवाले सां असांजो इहो मौक़िफ़ आहे त चेयरमैन या वाइस चेयरमैन असांजे भिटाई टाउन जो थिए। उन खां पोइ इहो थींदो त जेको भिटाई टाउन जा बाशऊर जेके बि असांजा दोस्त आहिनि, जेके असांजा ओड़ा आहिनि, नौजवान आहिनि, जेके असांजा वॾा आहिनि, उहे सभु हिकिड़ी मुतफ़िक़ा राय ॾींदा त भाउ जीअं तव्हां आज़ादु बिहो या कंहिं पार्टी सां गॾु बिहो, त उन जे हिसाब सां असां कंदासीं। पर उन में बि इहो हूंदो त चेयरमैन या वाइस चेयरमैन अगरि भिटाई टाउन जो खणंदा त पोइ ई असां जेको आहे सो कंहिं बि ॿी तंज़ीम सां टच थींदासीं, या वरी असां आज़ादु जेको पैनल ठाहींदासीं उन जो बि इहो ई हूंदो। ही जेका भी मीटिंग रखाई वई आहे असांजी भिटाई टाउन वेलफेयर एसोसिएशन जेका 40 साल खां हलंदड़ आहे, सदाईं भिटाई टाउन वेलफेयर एसोसिएशन आसपास के इलाइक़नि सां बि जेको आहे साथ ॾींदो रहियो आहे हमेशह। ऐं सभु सियासी हिकिड़ो हिते क़िलो आहे। इन मुताबिक़ असांजे दोस्तनि समूरनि भिटाई जे जेके सीनियर माण्हू आहिनि, पोढ़ा आहिनि, नौजवान आहिनि, समूरा गॾु थिया आहियूं। असांजो मक़सदु इहो ई आहे त असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे, वाइस चेयरमैन या वाइस चेयरमैन। हमेशह असां वोट ॾींदा आहिनि। असां नौजवान असांजा आहिनि, असांजे भिटाई टाउन जो को बि नौजवान बीहंदो असां उनखे पंहिंजो वोट ॾींदासीं। असांखे चेयरमैन खपे या वाइस चेयरमैन खपे, हमेशह असां वोट ॾिनो आहे। असां हाणे बि वोट ॾियण लाइ तयारु आहियूं, पर मक़सदु इहो आहे त असांजे भिटाई टाउन जो माण्हू हुजे, केरु बि हुजे, वाइस चेयरमैन ऐं चेयरमैन खपे। अॼु असांजे यूनियन जे सदर ऐं असांजे यूनियन जो का वेलफेयर एसोसिएशन जो का सभिनी दोस्तनि खे घुरायो ऐं इहो दोस्तनि खे मैसेज ॾिनो त असां को बज़ार ख़ुदि कोन था बीहूं, बल्कि असां सभिनी दोस्तनि खां राय वठंदासीं। असांजो हर फ़ैसिलो राय सां हलंदो। असांजा दोस्त असांखे चवंदा बीहो त असां बीहंदासीं, असांजा दोस्त असांखे न चवंदा असां न बीहंदासीं। असांजा बुज़ुर्ग, असांजा माण्हू, असांजा साथी, असांजा पाड़े वारा जेकॾहिं चवंदा त को ॿियो माण्हू नालो ॾींदा त असां उन ते बि जेको आहे सो आमदा थींदासीं। पर असां इहो था चाहियूं त असांखे भिटाई टाउन में हिन महिल नुमाइंदगी खपे। उहा नुमाइंदगी असांजी चेयरमैन हुजे या वाइस चेयरमैन हुजे, बल्कि हाणे असांखे माना जेको आहे सो तंग थी विया आहियूं। असांजा मसला तमामु घणा आहिनि। असांजे स्कूल कोन्हे को, असांजे लाइ जेको आहे सो अस्पताल कान्हे का जिथे अस्पताल में को डॉक्टर वेहे। ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू अचनि था राति जो, उन्हनि जो किथां डिलीवरियूं थियनि, कीअं उन्हनि जा मसला थियनि। हिते धंधा खुली विया आहिनि, मेडिकल स्टोरनि ते ऐं ॿियनि हंधनि ते जेको अस्पतालुनि ते जेको माण्हू ते उन्हनि खे चीरे फाड़े हर भर जंहिंजो ऑपरेशन बि न आहे, उन खां पोइ औरत खां जेको 50-50 हज़ार रुपया वठनि था। इहे मसला असांजा घणा आहिनि। गटर असांजा एतिरा ख़राबु आहिनि, ड्रेनेज असांजो एतिरो ख़राबु आहे जो असां गटर जो पाणी था पियूं पिया। हर पाड़े मां, हर वार्ड मां नओं सिस्टम हिकिड़ो लोकल बॉडी जो आयो आहे, वार्ड सिस्टम शायदि कयो अथनि हिन खे। सो इन हिसाब सां असां गॾु पाड़े जा माण्हू सभु गॾु थिया आहियूं। भिटाई टाउन वेलफेयर एसोसिएशन जे सॾ ते जस हुजे, इरफान जोए खे जीअं दोस्त महिरबान ऐं हिकिड़े गुलदस्ते वांगुरु गॾु कया आहिनि। ऐं असांजो बि रायो सभिनी रहवासियुनि जो इहो आहे त मुश्तरका असांजो उम्मीदवार हुजे, कम वारो हुजे, मेहनती हुजे। इलेक्शन के हवाले से असां इहा मीटिंग रखी है। को हिकिड़ो या माना चेयरमैन वाइस चेयरमैन लाइ या काउंसलरनि लाइ असां मुश्तरका हिकिड़ो भिटाई टाउन जो सभिनी जी सोच सां गॾु, कहिड़ो बि ग्रुप हुजे, किथे बि हुजे, पर सभु असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु बि इहो फ़ैसिलो कंदासीं ऐं उन कैंडिडेट लाइ असां विढ़ंदासीं बि। त असां हिकिड़ी पाड़े में पंहिंजी मीटिंग कई आहे। हीअ जेका मुहिम हले पई इलेक्शन जी, इन जे सिलसिले लाइ त असां सभु पाड़े जा जेके भिटाई टाउन जा जेके मौजूदु माण्हू आहियूं, इहे गॾु थिया आहियूं। असां पंहिंजो हिकिड़ो माना माण्हू बीहारणु चाहियूं था ऐं वाइस चेयरमैन जी सीट ते
इन जे लाइ असां सभु गॾिजी थी हिकिड़ी मीटिंग कई आहे। हीअ जेकी गॾिजाणी असांजे दोस्तनि गॾिजाणी कई आहे त इहा असांजी भिटाई टाउन जी सदाईं कामयाबी रहंदी आहे, जो असां ॿाहिरि बि माण्हूअ खे कंहिंखे बि भिटाई टाउन में हरू भरू सियासत करण जी ज़रूरत न हूंदी आहे। हीअ भिटाई टाउन उहो आहे, सॼे हिन इलाइक़े जी सियासत हिन भिटाई टाउन खां ई शुरू थींदी आहे ऐं भिटाई टाउन में ख़तमु थींदी आहे। असां भिटाई टाउन में घणनि जी गिला नथा करे सघूं, वक़्तु अचे पोइ कंदासीं। ऐं असां जेको आहे गॾिजाणी जेको आहे बलदियाती इलेक्शन जे ॻाल्हि ॿोल जे हिसाब सां घुराई आहे ऐं हुन जो को मुतफ़िक़ राय जे हिसाब सां माना गॾिजी फजी को हिकिड़ो फ़ैसिलो करे असां पाण जेको आहे मथे ॾींदासीं।